जी हिकिड़ो वॾो हकीम हो, वो हर मर्ज़ जी दवा चङे नमूने ॼाणींदो हो। उनखे पतो पियो त फलाणी जॻह ते हिकिड़ो दरवेश रहंदो आहे ऐं उहो हिकिड़े क़िस्म जी दवा या सुरमो ठाहींदो आहे ऐं हू जंहिंजी अख में विझंदो आहे, जंहिंजी जेतिरी बि अख ख़राबु हुजे त उनजी अख ठीकु थी वेंदी आहे। बेशक उनखे रोशनी न बि हुजे त पोइ बि उनखे नज़र अची वेंदी आहे। ही पंहिंजे घर शहर खां निकितो, वञो ॾिसी चा अहिड़ी कहिड़ी चीज़ आहे। ऐं जीअं त अॻे पंधि हूंदा, सवारी जो एतिरो बंदोबस्तु न हूंदो, त हू पंधु कंदो कंदो उन तरफ़ वधंदो वञो। 2 4 20 ॾींहं खे जेके में लॻा, त रस्ते में ईंदे ही सभु ॾिसंदो पियो अचे त कहिड़ी कहिड़ी चीज़ आहे। ऐं कोई वण, कोई पौधो, कोई ॿूटियो, कोई चीज़ ॾिसी करे उन ॾिसे पियो त हिन में का न का चङाई भरियल आहे, हिन में हे गुण आहे, हिन में ही का दवा सही सघे थी। ऐं आयो पए त रस्ते में कुझु गंद जा कीड़ा पिया, विष्टा जा कीड़ा। हिन ॾिठो त एतिरी चङी रचना कुदरत ठाही आहे, हिननि जी कहिड़ी ज़िंदगी आहे। इहे त दुनिया ते ॿार आहे ऐं पाण बि गंदी ज़िंदगी जी रहिया आहिनि, विष्टा जा कीड़ा, गंद जा कीड़ा। ऐं इनखे उन्हनि ते काड़े वाड़ाई ऐं पंहिंजी पेर जी खुड़ी सां, बूट जी खुड़ी सां उन्हनि खे चीबा ते मारे छॾियो। इहा वका ज़िंदगी आहे। ऐं अॻिते वधियो, जीअं वधियो उन दरवेश वटि पहुतो त उहो उन वक़्तु जेके उन अखियुनि जी मर्द वारा माण्हू आया, उन्हनि खे उहो सुरमो पाए पियो पाण सराई सां। ऐं जीअं पर उहो पाण जेको दरवेश हो उहो बिल्कुलु सूरदास, उनखे नज़र पवे ई न पई, बिल्कुलु अंधो। पर ॿियो जंहिंखे बि दवा पाए पियो उहो सही पियो थींदो वञे। हे बि उन बीमारनि जी कतार में बीह रहियो लाइन में, ऐं जीअं बीठो उन दरवेश जीअं हिन जे अॻियां सराई कई, हिन हिकदमि सराई ते आङुर हणी करे उहा चखे ॾिठी। ऐं चखे करे जेतिरियूं उनमें दवायूं पयल हुयूं उहे हिकदमि हिनखे ॿुधाए, फलाणी फलाणी दवा पई आहे, हेतिरी पई आहे, हेतिरी आहे, फलाणो नुस्ख़ो आहे, ईअं आहे। पर हिकिड़ी दवा मूंखे सम्झ में नथी अचे, जेका असल चीज़ आहे, जंहिंजे करे नज़र अचे थी आहे छा। हिकदमि फ़क़ीर खे चए सभु दवायूं जेके आहिनि हिन में पयल आहिनि हिन सुरमे में, पर हीअ दवा मूंखे हिकिड़ी सम्झ में नथी अचे, उहा कहिड़ी आहे। दरवेश खिलियुसि, चए सभु सुञाणे में, बाक़ी उहा न सुञातई। चए न उहा मूंखे सुञाण में न आई। चए इहा उहा दवा आहे जंहिं विष्टा जे कीड़नि खे तूं रस्ते में चिबाते आयो आहे, हक़ीक़त में उन्हनि जी दवा ठहियल आहे। तूं निफ़रत कई आहे, इन करे तुंहिंजी नज़र ख़राबु थी आहे, न त नज़र ख़राबु न थी आहे जेकॾहिं चङो ॾिसे आहे।